सोनो केड़ो ठायो ते बुध सुभान अल्लाह केड़ो महबूब ने ते बुध जे महबूब मा पगार केंजो महबूब जो अल्लाह जो केंजो अल्लाह जो महबूब दिसो केड़ो महबूब के सोनो कयो थई पांजे के चवे तो त जे महबूब जो पगार हले तमा अल्लाह बिन जे पगारन मा धप जे मोहम्मद जे पगार मा खुशबू अचे सुभान अल्लाह एडो त सुनो ठायो आया से अरे जे बिन जे चेहरन मा कदे कदे यार चेहरे मा घटताई नजर इंदिया पर मा एड़ो सोनो ठायो आया वा हर रोज चढ़ी जे चंद्रमा के दिलवर नबी चमकंदो सुभान अल्लाह महबूब जो पगर खुशबूदा एकड़ो वाक्यो याद अचे यार सुभान अल्लाह इश्क जो मुझे महबूब मदीने जे साईं जी पुफी जाना हजरत अम्मा उम्मे सुलेम छाती फरमाए उथंदो न रग रग ठरंदव अम्मा उम्मे सुलेम दी जवे हजरत अनस साईं जी ये अमरा साईं फरमाए थी छो जो पुफी साईं तफसीरन लिखो त अम्मा साईं पुफिया महबूब जी मुजा महबूब कदे कदे पांजी पुफी जे घर ईंदा हा तामीदा हो ना हां पुफी जे घर मासी जे घर विंदो आ चाचे जे घर हुजूर अम्मा सुलेम थी चवे महबूब मुझे कदे कदे ईंदा हा अम्मा साईं थी फरमाए अम्मा सुलेम हिकड़े बेर महबूब आया मुझे घर आराम क्यों हे खट वगैरह त अग में कोन हुयो एक तडे नमूने वांगे हिकड़ी शे ठयल हुई महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनते आरामी थिया आराम थियण खां पियो गर्मी जो घणी ही त मुझे पाक मिलाद वारे आका जे जिस्म पाक मंझा पखर वाण जो ये शुरू थियो त हिय जिस पाक पखर जो को हिय ट्रिमे पयो अम्मा साईं छा कयो वनी अंदरों हिकड़ी छीछी खणी आई उन छीछी में महबूब जो ओ पखर जो को ट्रिमंदो पे वनी जमा कयई जमा करण खां बाद मुझा महबूब जो हिय आराम मा उठया अम्मा साईं के फरमायो पुफी जान जियो न्याणी पुफी छाती करे ओ जे महबूब तुझे पाक जिस्म जो पगारो जमा थी कया हिन शीशिया में सुभान अल्लाह छो पुफी छाजे करे चई पुफी इन जे पुफी चयो ता साईं इन जे करे ता अवा जे पगर मंझा एडी त खुशबू दी अचे जो न खुशबू जेड़ी काथे खुशबू न दिठिया ओ मुझा महबूब जे अवा नाराज न दो तही अमा शीशी पान वड रखा है बुझो अकीद मजबूत कजो पान करीम नाराज न थस महबूब जलाल में न आया पान मुस्कुराए फरमायो से अल्लाह तुझे लाए खैरो आई बरकत करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वा शीशी खणी अम्मा साईं वनी घर रखी मुझा साईं त हलिया वया अम्मा साईं छा कंदी मुझे महबूब जी पुफी जान उवा खुशबू रोज पांजे बचड़न के हिनन कपड़न ते लगाई थी ये कपड़न के रोज लगाए अम्मा साईं फरमाईंदी त जेकरे मुझे घर में को बीमार थी तो बच्चो मां दवा लाए न वेंदी हमें इया जवंदी हमें लथा गालायो हथ खणी चओ चाची चे इया न कंदी में डॉक्टर दे न वेंदी में हकीम ने न वेंदी में वा खुशबू खणी पांजे बचड़न के वनी लगाईंदे हमें अल्लाह न मोहम्मद जे खुशबू जे सदके खुशबू त थी वेंदी पर जे खुशबू लगाईंदे हमें त बीमारी भी खत्म थी वेंदी हजरत अनस साईं आयो अम्मा जी पुत्र अम्मा हिकड़ी वसियत तो कया पुत्र केड़ी वसियत ओ अम्मा जी जले मुसलमानो अम्मा जो वडो प्यार हुंदो अबे अम्मा जो अदब कंदा कयो नौजवानो हुजूर फरमायो पांजे मां वई पी के उफ भी न चवंदा कयो पर असा हे त एड़ो वक्त थी वियो जो मानू पांजे अबे अम्मा जे आडो हथियार झलियूं बीठो आ
पांजे अबे अम्मा जे आडो ज़बान दराज़ी तो करे मुसलमानो जदे एड़ा असा में प्रकार इंदा त छो न अल्लाह जी तरफ अज़ाब इंदा पांजे अबे अम्मा जो एहतराम कर पांजे अबे अम्मा जो ख्याल कंदो कर शार दे दो अदल कर एहतराम बेजो नेठे अबो भी अबो सब जो अदल कर एहतराम बेजो नेठे अबो भी अबो जब चुमियो ने एक देखे जब चुमियो ने एक देखे ओ जब चुमियो ने एक देखे जले बाबो करे सदकबो अदल कर एहतराम बेजो नेठे अबो अदा उनका पुछा करे ओ जेखा अबो जुदा थी वियो आ जेखा अम्मा जुदा थी वई आहे महबूब जे मिलाद जो जिक्र पर चवां तो त कुछ नसीहत जा भी जुमला थी वञनि सब जो अदल न कर एहतराम अबे जो नेठे अबो भी अबो जब चुमियूं ने हिक ॿिए खे जले बाबो करे सॾकबो सब जो अदल कर एहतराम अबे जो नेठे अबो भी अबो अम्मा वसियत तो क्या है पुत्र केड़ी चे अम्मा या जेका महबूब हेडे लफ्ज़ जो या जेका महबूब जी खुशबू खणी आया ओ जदे मां मरी वञा अकीदो अकीदो ॾिस निस्बत जो कमाल ॾिस जाए चई बा अम्मा ओ जदे मरी वञा ओ अम्मा बस इया मुंहिंजी वसियत थई इयो महबूब जो या महबूब जी खुशबू मुझे कफन जे मथा लगराए छॾ जा ओ जीअं जो कब्र में मरी वञा मुनकर नकीर जने तमा इया जवान में हो सुन्नी नक्शबंदी हुसैनी मरने के बाद में हो सुन्नी नक्शबंदी हुसैनी मरने के बाद देखो हुसैनिया सुन्निया आशिक रसूला हथ कौन सब जो मैं हूँ सुन्नी नक्शबंदी हुसैनी मरने के बाद जेको मरे ये चवे तो मुझी ज़बान ते ये लफ्ज़ हुजन वो आई हथ खणी चवे मैं हूँ सुन्नी नक्शबंदी हुसैनी मरने के बाद अरे मेरा लाशा भी कहेगा मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो अस्सलाम शहनशाह मदीना अस्सलातो सलाम है शहनशाह मदीना अस्सलातो तम्मा सान के चयो पुत्र चे अम्मा या वसियत थई ओ जडे मरी वञा त मुझे कफन में या खुशबू लगाए जा ये मुनकर नकीर सामो अचने मां चवंदो माने मुनकर नकीरो ये खुशबू सुञाणियो था केड़ी हस्तीअ जी त पोइ ईंदा त जवाब इहो ॾींदो सन मां मोहम्मद करीम जो ग़ुलाम आहियां परे हटी वञो और मुझे महबूब जा ग़ुलामो महबूब जे सहाबन जो अक़ीदो हुयो जे खुशबू लगाइन त चवंदा जे इहा खुशबू लगाईंदासीं त इन खुशबू जे सदके बि अल्लाह मेहरबानी करे छॾी हां अबा माया गाल काथा वांदी सुभान अल्लाह याद आ के माया गाल आंदी इता त महबूब के अल्लाह केड़ो ठायो सुभान कोई उठाईस त पगर मुबारक खुशबूदार बनाए छडीस एडो सोनो ठाईस आई वरी जडे जडे महबूब अरे असा तमा वेस पायो असा तमा कपड़ा पायो असा तमा ठाए घुमो पर अल्लाह अल्लाह ओ जडे सहाबा था चवने जडे असा जो मिलाद वारो सजणो ये ठाए ईंदो एडो तो सोनो लगंदो असा चवंदासे ओ महबूब केडो न सोनो ठयलो केडो न सोनो तुझे मता जुबो मुबारक ठहे दो नाले न मुबारक ठहे थी हाने अच त तोखे बुधाया मुझे महबूब जा गुलामो मदीने जे शहर में हिकड़ी औरत
औरता ओ जेके मुझे महबूब मदीने जे साईं जी बारगाह में आई ही अरे महबूब जा आशिक सबो पर मदीने जे सरदार ता पंहिंजूं औरतूं भी जान कुर्बान करे छॾींदियूं हुयूं औरत आई मदीने जी छा चई या रसूल अल्लाह ओ मुझा सोना हिकड़ो अर्जा जियो न्याणी केड़ो चे या रसूल अल्लाह मां मदीने में डाढा भला जुबा सिबंदी आया मुझो जुबो हिते डाढो मशहूर आ चे पो न्याणी छा थी चवण चाही अर्ज के या रसूल अल्लाह अर्ज यो आ दिल घुरे थी त तो मोहम्मद मीर जो जुबो तयारो करे पाराया पान त सभिनि सां प्यार करण वारा यतीमन खे बि हथ रखण वारा बेसहारनि ते हथ रखण वारा ओ यतीमन जो यार असांजो नबी हिन दिलनि जो दिलदार असांजो जंहिंजो यार महबूब आहे जंहिंजो प्यार मदीने जे साईं सां आहे जाते वेठा आहियो भला वेठा आहियो आख़िर में अलाह कंदो मिलाद मिलंदव इन मिलाद जे नंगर में रब शिफ़ा रखी अथव अलाह कंदो शिफ़ा थी वेंदव सभु आख़िर ताईं सभु चओ यतीमन जो यार यतीमन जो यार यतीमन जो यार यतीमन जो यार असांजो नबी दिलनि जो दिलदार असांजो नबी तव्हां चवंदो असांजो नबी कंहिंजो नबी जे तव्हां जो त असां चवंदासीं जेको न चवंदो मूंखे शक पवंदो अथव मां चवंदमि लॻे थो को 2 नंबर अची वियो आहे हिते सम्झो था 2 सम्झो था त जेकॾहिं न चवंदो त मां सम्झी थो सघां हथ खणी सभु सव यतीमन जो यार यतीमन जो यार असांजो नबी दिलनि जो दिलदार असांजो नबी मुझे महबूब चयसि वञी जुबो तयार कर उहा औरत घर वही वञी जुबो ठाही जुबो महबूब ॾे खणी आई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलाद वारे दिन पर उहो जुबो मुबारक पातो सुभान अल्लाह ये जो पाए अल्लाह अल्लाह आशिक आशिक हाय हाय ये जो महबूब ये जो न जुबो पाए ये जो सामो आया हाय हाय ये जो सामो आया त सहाबा इसी करे चवंता तू शाए खूब तू जाने जाना है जरा मुल्क किताब तेरा तू शाए खूब तू जाने जाना तेरा उम्र किताब ना बन सकी है ना बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा मिसाल तेरी जवाब ये महबूब ठाए जो निकता उन्होंने साहब मंजे हजरत अब्दुर्रहमान बिन औफ नालो आहे उन साहबी जो हेॾे ॿुधजो ये ॻाल्हि ॾाढी मज़ेदार वणंदड़ आहे ये जो महबूब ॾे आया न निकिरी ॿुधजो ॿुधजो या रसूल अल्लाह ओ सोना हेॾे हेॾे ओ सोना ओ सोना ओ दिल पर ओ मुंहिंजा मखण ओ मुंहिंजा ढोलण ओ मुंहिंजा साईं कुर्बान ॾाढो तो जुबो ठही ॻाल्हाए त सही सुभान अल्लाह ॻाल्हाए त सही फ़क़ीर मोहर ते हथ खणी चो सुभान अल्लाह ॾाढो तो साईं तालिब ॾाढो तो जुबो ठही हेॾा फजर जी नमाज़ पढ़ी अचे अब्दुर्रहमान चवे साईं ॾाढो तो जुबो ठही मगरिब जी नमाज़ असर जी फजर ज़ोर पढ़ी अचे वरी चवे महबूबा ॾाढो तो जुबो ठही हर नमाज़ पढ़ी केमल हेॾो अचे केमल हेॾा अचे भुखते फ़क़ीर चस वठिजांइ मज़ो वठिजांइ चई हेॾो अचे त साईं जुबो ठही हेॾा अचे साईं जुबो ठही हेॾा अचे ॾाढो साईं जुबो ठही थो पाण करीम हेॾे ॿुधजांइ पाण करीमन फरमायो से अब्दुर्रहमान सिद्धो चवनि त मां मोहम्मद जुबो ॾेई छॾियो सुभान अल्लाह सरकार की आमद दिलदार की आमद महबूब की आमद तकबीर अल्लाहु अकबर हथ गणी नारा रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक हज जारी है नारे हैदर
सुभान अल्लाह सही ताले भला खुश कंदे यार हिकिड़ी जगह ते मां वियो हुअमि हाणे पंहिंजी तारीफ़ कोन्हे का गुलाम रसूल मोहम्मद जी सदके इज़तूं मिलनि थियूं न त कहिड़ो लेखे असांखे मां अबड़ो जो पुटु दुनिया इज़त ॾी थी त मोहम्मद जे करे हिकिड़ी जॻह ते मां कचे ॾे वियासीं उते प्रोग्राम हुयो त मां जो हीअं तकी रखां अॻ में वेठमि त सभु पिया चवनि हे ॿोली न मिड़ो हे तकी रखंदो मां वेठासीं बयानु करे लथमि इहे लफ़्ज़ उन फ़क़ीर जा चए यार नंढो हुजे या वॾो हुजे पर जे महबूब जो आशिक़ आहे न हिते बि आबाद आहे हुते बि आबाद सुभान अल्लाह बेशक इश्क नंढे वॾे ते कोन्हे हाँ हेॾो अबू जहल केॾो हरामी हुयो अबू जहल केॾो निभागो हुयो पाण खे ताक़तवर सम्झंदो हो ऐं मारियसि कंहिं हज़रत मुआज़ ऐं मुअव्विज़ घणा सालनि जा हुया ॿुधजो अबू जहल ॿुधो आहे न महबूब जो वॾो दुश्मन हुयो माण्हू चवंदा आहिनि वरी चाचो हुअसि निभागो चाचो मुंहिंजे महबूब जो कोन हुयो चाचो न हो अबू जहल चाचो न हुयो अबू लहब हुयो केरु हुयो अबू लहब चाचो आहे अबू जहल हुजूर जो चाचो न आहे दुश्मन आहे पाण खे वॾी मस्ती हुयसि चए पियो त मां ताक़तवर आहियां ऐं मारियसि ख़बर अथव घणनि सालनि वारनि हिकिड़े जी 8 साल उमिरि हिकिड़े जी 10 साल उमिरि अहिड़ो किनो करे मारियऊंसि त हुन अलाह ॿुधाइणु चाहियसि त ए अबू जहल ॾिसो मां मोहम्मद जे आशिक़नि में एॾी ताक़त रखी छॾी आहे सुभान अल्लाह हाणे ॿुधो हाणे उहो आशिक़ अब्दुर्रहमान थो चवे साईं ॾाढो जबो ॾेई थो पाण फरमायो अब्दुर्रहमान पोइ चओ त ॾियां ईअं थींदो अथव कॾहिं न कॾहिं कंहिंजी का शइ वणी वेंदी आहे पोइ जे वणी वेंदसि न इहा निशानी अथव माण्हू जी पाण जी जेकर का शइ वणी हूंदी आहे न उनजो 1 2 3 दफ़ा माण्हू ज़िक्र कंदो आहे त महबूब बि त दिलनि जा राज़ ॼाणनि पिया न त पाण करी मन जुबो पर यार हिकिड़ी ॻाल्हि अञा मुंहिंजी पोइते रहिजी वई ओ उन न्याणीअ जो महबूब खे जुबो ॾिनो न त उहो न्याणी जो जुबो ॾिनसि त हाणे उहा